मलीर ज़िले के पोछड़ वारे स्कूल दो कबीर सालार गोठ जो कैंपस स्कूल में तब्दील थियल है। हिन स्कूल में लोअर सेकेंडरी स्कूल का वठी 2 प्राइमरी स्कूल में शामिल हैं। 1960 का कायम थियल प्राइमरी स्कूल उन खां पोइ वरी जॾहिं ही हिन के कैंपस में तब्दील किया वियो, उन सॼे अरसे दौरान हिन स्कूल की मरम्मत न थी सघी है। हिन वक्त 300 ॿार हिते पढ़न था, उन जी ज़िंदगियूं ख़तरे में आहिनि ऐं बार बार छित जा छापड़ा करन था, उन जी हयातियूं ख़तरे में आहिनि। हिन जी तारीख़ ही आहे त हिते पहिरीं हिकिड़ो प्राइमरी स्कूल हुयो जेको 1960 खां वठी हलंदो हो। उन खां पुठियां पोइ ॿियो स्कूल मस्जिद स्कूल प्राइमरी जेको आहे उहो मिलियो 1988 में। पोइ इहे ॿई स्कूल हलंदा रहिया। 2018 में हिन स्कूल खे लोअर सेकेंडरी स्कूल भी मिलियो। 3 स्कूल हलंदा रहिया। उन खां पुठियां 2021 में हिते सेकेंडरी स्कूल शिफ्ट थी आयो ऐं इहे 4 ई स्कूल पाण में मर्ज करे कैंपस स्कूल जो दर्जो ॾिनो वियो। स्कूल जी बिल्डिंग आहे इहा 1992 में ठही आहे ऐं हिन बिल्डिंग जी उन खां पुठियां कॾहिं बि रिपेयरिंग न थी आहे। थोरी घणी जेकी रिपेयरिंग आहे इहा बि ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण कई आहे। साल ॾेढ थियो आहे असांजे हवाले थी आहे ऐं बिल्डिंग जी हालत तमामु ख़राबु आहे। तव्हां ॾिसो पिया हर जॻह ते बिल्डिंग में सीरून चापड़ा किरनि पिया, माना वेहण जे लाइक़ु कोन्हे। असांजी मजबूरी में हिते ॿार पढ़ायूं पिया, छो असांजे वेझो को स्कूल कोन्हे। असांजे स्कूल तमामु ख़राबु आहे। हर रोज़ मसइला थींदा आहिनि छित किरण जा। ॿार ख़ौफ़ खां तालीम हासिलु कंदा आहिनि। असांजी गवर्नमेंट सिंध खां गुज़ारिश आहे त महिरबानी करे असांखे नई बिल्डिंग ॾिनी वञे, छो जीअं त असांजा ॿार सही तालीम हासिलु करे सघनि। 5-6 किलोमीटर दूरां खां ईंदा आहियूं त गाॾी साईं ख़ौफ़ इहो हूंदो आहे जीअं असीं क्लास में पहुं था न ईअं महसूसु थींदो आहे ॼण को असीं मोते गढ़ में ठाहियूं ऐं असांखे हिन ख़ौफ़ खां हिन डप खां असांखे आज़ादु कयो वञे जीअं असीं पंहिंजी सुठी तालीम हासिलु करे सघूं। बिल्डिंग पढ़ायूं पिया पर असांखे तमामु खुटको रहे थो, माना छापड़ किरनि पिया, पाणी जी बि घटिताई आहे, बिजली बि गर्मी आहे, पंखा बि कोन्हनि। टीचरनि जी खोट आहे, ॿार ज़्यादा आहिनि त टीचर मतिलबु इहो सरकार टीचर ॾिए थी, छो त टीचरनि जी तमामु वॾी खोट आहे हिते। सामी मेमण, KTN न्यूज़, मलीर।